नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे 9 मेल खां ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी निसार अहमद मेमन पारां शहर जे ताजिर बिरादरी सां अहम गॾिजाणी करे सभिनी खे पाबंद कयो वियो आहे त 15 ॾींहं शहर जा मुख़्तलिफ़ दुकान बंदि रहंदा। फ़क़ति खाधे पीते जी आम शयुनि वारा दुकान ई खुलियल रहंदा। शहर में जलसनि जलूसनि ते पाबंदियूं हूंदियूं। उन सां गॾु आम ट्रांसपोर्ट बि बंदि कई वेंदी त जीअं कि हिकु शहर खां ॿिए शहर ॾांहुं आमदरफ़्त मुअतल रहे। हिन पंहिंजे पैगाम में चयो त कोरोना वायरस पैदा थियल हालतनि खां पाण सभिनी खे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। अवाम ऐं ताजिर बिरादरी तरफ़ां इंतज़ामिया सां मुकमल तावन जो यकीन ॾियारियो वञे। इन मौके ते मीर रिज़वान टालपुर, तसवर हुसैन लिगारी, सैयद तराब अली शाह पिण मौजूद हुआ। डिग्री के दोस्तों को ये पैगाम देना चाहता हूँ कि आज हमने सारे दुकानदारों से, सारे जो हमारे ताजिर हजरात हैं उनसे मीटिंग भी की है। उनको ये मैंने मैसेज दिया है कि ये जो भी चल रहा है कोरोना वायरस, इसके हवाले से एहतियात से काम लें और सारे अपने जो दूसरे कारोबार हैं सिवाय जो अशाए खुदनोश की जो चीज़ें हैं उनके अलावा बाकी अपने कारोबार। वधिक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।